दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों हिन महिल मां तव्हांखे खैरपुर नाथन शाह जो पुराणो वाक़ियो MRD तहरीक में जेके 9 माण्हू शहीद थिया ऐं काफ़ी माण्हू अपाहज थी विया, माज़ूर थी विया, उन जी हक़ीक़त तव्हां ताईं ॿुधाइण थो चाहियां त इन्हनि माण्हू जेके शहीद थिया उहो छो थिया, छाजे लाइ थिया, कंहिंजे लाइ थिया। इन्हीअ जो असली ॻाल्हि तव्हां ताईं दुनिया ताईं पहुचाइणु चाहियूं था त हे सॼो जेको हेतिरनि माण्हुनि जो क़त्ल आम थियो उहो कंहिंजे लाइ थियो। दोस्तों भुट्टे साहिब जे शहादत खां पोइ MRD तहरीक हली, जंहिं तहरीक खे जे माना तमामु खैरपुर नाथन शाह में माना जेको पीपल्स पार्टी जा जेके वर्कर हुआ उहे तमामु सचा माण्हू हुआ। फौजी मार्शल लॻल हुई, फौजी ताक़तूं कंहिंखे भुट्टे साहिब जो नारो हणण बि न पिया ॾियनि, पीपल्स पार्टी जो झंडो किथे लहराइण बि न पिया ॾियनि। उन्हीअ एॾे हालत हूंदे बि हिकु मुजाहिद पीपल्स पार्टी जो वर्कर गुलज़ार खोसो जेको ड्राइवर हुयो ऐं ड्राइवरनि जो सदर हुयो सभिनि जो, उन्हीअ पंहिंजे टैक्सी गाॾी ते भुट्टे साहिब जो पीपल्स पार्टी जो झंडो बि लहरायो ऐं नारा बि हंया, जंहिं ते फौजी हुनखे गिरफ़्तार करे विया ऐं उन्हीअ जे आज़ादी जे लाइ खैरपुर नाथन शाह में वॾो जुलूस कढियो वियो। जेको जुलूस कढी वञी फौजी छावनी हुई, उन छावनी ताईं विया त असांजो ड्राइवर असांखे वापसि करे ॾियो ऐं उन तहरीक में सिर्फ़ु नारेबाज़ी पई हले ऐं तहरीक पई हले ऐं उन तहरीक ते उन माना जुलूस ते फौजियुनि गोलियूं हलायूं, जंहिंमें 9 माण्हू शहीद थिया ऐं काफ़ी माण्हू माज़ूर थी विया। दोस्तों जंहिं माण्हूअ जे लाइ, जंहिं माण्हूअ खे छॾाइण लाइ, जंहिं जियाले खे छॾाइण लाइ, गुलज़ार अहमद खोसे खे छॾाइण लाइ ही 9 माण्हुनि जो जाननि जो नज़रानो ॾिनो वियो ऐं काफ़ी माण्हू अपाहज थिया, त उन्हीअ माण्हूअ खे जी हिन महिल ताईं सार संभाल न कई वई त पोइ जंहिं माण्हूअ जे लाइ जुलूस निकितो, 9 माण्हू शहीद थिया, त पोइ माण्हू ही 9 छो शहीद कराया विया। सुवालु आहे हिकिड़ो। जंहिं ड्राइवर खे, जंहिंखे फौजी खणी विया ऐं उन्हीअ खे छॾाइण लाइ जॾहिं ही जुलूस कढी 9 माण्हुनि खे जे ते शहादत थी ऐं माना केतिरा माण्हू अपाहज थिया, त पोइ इहा कहिड़ी ज़रूरत हुई। जंहिं माण्हू जेको माण्हू हिन महिल ताईं ज़िंदा मौजूदु आहे उहो ड्राइवर, उन्हीअ खे पीपल्स पार्टी जे कंहिं बि माण्हूअ हुनखे का नौकरी न ॾिनी, हुनजी का सहायता न कई। आख़िर इहे पेरा ॿिनि ॻाल्हियुनि ॾे वञनि था, या त असांजे खैरपुर नाथन शाह जा जेको पीपल्स पार्टी जा MPA MNA या जून जो हिकिड़ो जूने जो हुयो, जूने जो जेको अमीर बख्श जूने जो हुयो, ॿियो ज़फ़र अली ख़ान लगारी हुयो, या त हिननि जी असली आर्मी चीफ आर्मी सां ऐं माना फ़ौज सां दुश्मनी हुई, या माण्हू माराइण में जेके माराया विया उन्हनि सां दुश्मनी हुई। ऐं ॻाल्हि आख़िर इन ॻाल्हि जो अहम कारण छा हुयो। जेकॾहिं उन ड्राइवर, उन वर्कर जे लाइ एॾा माण्हू माराया विया त पोइ त उन वर्कर खे त को अहमियत न मिलियो, पोइ छो माण्हू माराया विया। हिकु सुवालु पैदा थो थिए। हीउ सुवालु ज़ेरे गौर आहे त बेनज़ीर साहिबा बि उन जी सार न लधी, आसिफ ज़रदारी बि उन जी सार न लधी, हिन महिल बिलाल भुट्टो आहे उन बि हिन महिल ताईं हुन जी सार न लधी, ऐं उहो माण्हू असांजे खैरपुर नाथन शाह में मदीना कॉलोनी में अञा ताईं उहो माण्हू ज़िंदा आहे, जंहिंजे लाइ MRD तहरीक में खैरपुर नाथन शाह में 9 माण्हू शहीद थिया। अहम माण्हू हिन महिल ताईं मौजूदु आहे, जंहिंखे न कॾहिं मीडिया ते आंदो थो वञे,
न कॾहिं हुनखे इख़बारनि में आंदो थो वञे, न कॾहिं हुनखे माना प्रोग्राम में आंदो थो वञे, न माना को माना इन पीपल्स पार्टी जे कंहिं बि प्रोग्राम में उन माण्हूअ खे नथो आंदो वञे। त पोइ आख़िर ही हेॾो ज़ुल्म नवनि माण्हुनि खे शहीद करण जी असुली ॻाल्हि कहिड़ी हुई, जेको ही पीपल्स पार्टी खैरपुर नाथन शाह जे पीपल्स पार्टी जे MP MNN जेको हिन महिल थींदा था अचनि, उन्हनि ॾे इहे पेरा वञनि था, त उन्हनि आख़िर उन्हनि इहे खून छो कराया? या त हिन महिल ताईं हुननि जो तज़ाद आहे पाकिस्तान जे फ़ौज सां, या हुननि जो इहो हुयो त या ही माण्हू माराइण में हुननि खे इहो त असां माण्हू माराए ऐं पंहिंजो सीटूं मज़बूत कयूं ऐं असां जीअं माना सदाईं माना हिन सियासत में पंहिंजो पेर मज़बूत कयूं। इहे ॻाल्हियूं अहम गौर आहिनि, छो त ही असांजा खैरपुर नाथन शाह जा जेके बि माण्हू आहिनि उहे अबोझ आहिनि, उहे सुलझियल न आहिनि, उन्हनि में शऊर कोन्हे। छो त खैरपुर नाथन शाह जे शहर जो को बि MPA या MNA नथो थिए। खैरपुर नाथन शाह हूं बि पसगिरताई इलाइक़ो काछो बि हिन सां लॻे थो, कचो बि लॻे थो, पर माण्हुनि में मूंखे सम्झ में ईअं थो अचे त माण्हुनि में शऊर कोन्हे। जेकॾहिं शऊर हुजे त असां सीता जे माना लिगारनि खे छो वोट ॾियूं, या खानपुर जूने जे माना जूनेजनि खे छो वोट ॾियूं, जॾहिं ही हिन ते हिन महिल सॼो माना ही मां तव्हां खैरपुर नाथन शाह जे माण्हुनि लाइ ऐं पूरे दुनिया जे ऐं पाकिस्तान जे माना उन्हनि सॼे रियासत जे इदारनि लाइ ही हिन महिल मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे लाइ ही जेको राज़ हुयो उहो राज़ असुली राज़ तव्हांजे आॾो रखियो आहे। ऐं इंशा अल्लाह ताला ही माण्हू ज़िंदा आहे, जंहिंजे करे 9 माण्हू शहीद थिया, उहो ज़िंदा आहे। मां अनक़रीब तव्हांजे आॾो मीडिया ते ही मां पंहिंजे इंस्टीट्यूट ते आणे उन जो इंटरव्यू बि अव्हांजे आॾो इंशा अल्लाह ताला मां उहो कोशिशि कंदुसि त तव्हां ताईं उहा असुली राज़ जा असुली अञा ॻाल्हियूं उहो तव्हां ताईं हुन खां उन गुलज़ार अहमद खां हासिलु करे तव्हां ताईं उहे असुली ॻाल्हियूं अञा पहुचायां, जेको तव्हां ही सियासतदाननि जो जेको माना अछे लिबास में ओढ़ियल आहिनि पाण खे, इन्हनि जा जेके इहे करतूत आहिनि उहे बि ज़ाहिर थियनि त हिन मुल्क जा केतिरा माना ख़ैरख़्वाह आहिनि या दुश्मन आहिनि, या केतिरो माण्हुनि खे माराए ऐं पंहिंजी कुर्सियूं सियासतूं ऐं पंहिंजी सियासत खे हिते माना ऐंटे जीअं माना हिन खैरपुर नाथन शाह ते पाण क़ाबिज़ थी ऐं ॿ धुरियूं पीपल्स पार्टी जूं पाण खे सॾाए ऐं क़ाबिज़ थी वेठियूं आहिनि। इन्हनि सभिनि खे असां सभिनि राज़नि खे फाश अञा कंदासीं इंशा अल्लाह ताला। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।